नाज़िन खानपुर महर वेझो मसूवा के आरडी 17 वटा 30 फुट गारो पइजी वियो आहे जे सबब केतिराई एकड़ फसल पाणी हेठि अची वियो आहे। हुन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर गुलाम नबी महर। जी गुलाम नबी, छा तफ़सील आहिनि? जी अॼु सुबुह जो सवेर खानपुर महर वेझो ॻोठ नज़र अली खान जे वेझो मसूवा जी आरडी आहे 17 ते जेको लॻभॻि 30 फुट जेको गारो पइजी वियो आहे। गारे लॻण जो कारण जेको ॻोठाणा ॿुधाइनि था पिया त मसूवा जो जेके कपर आहिनि उहो कमज़ोर हुजनि ऐं पाणी जो दबाव जेको आहे वधीक हुजण जे करे जेको आहे गारो लॻो आहे। जो गारे जेको मसूवा खे गारो लॻो आहे उनजो पाणी ॻोठ नज़र अली खान ऐं अली बख्श गॾाणी जे तरफ़ जेको आहे वधी रहियो आहे। जंहिं सबबु गारे जे करे जेको आहे 100 एकड़ ते बीठल जेको कणिक जो फ़सुलु आहे उहो पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठाणे इहो पहिरियों आबाद करण खे फुटी जेको नुक़सानु पहुतो हुन खां पोइ हुननि जो चवणु आहे त कणिक खे बि जेको लखनि रुपए नुक़सान जो जेको अंदेशो आहे। ॻोठाणे जो इहो चवणु आहे त आपाशी अमले खे बार बार इतलाह ॾियण जे त बावजूदि अमलो जेको आहे को बि जेको आहे तारुक न वरितो। हिन वक़्तु आपाशी अमलो बि जेको आहे घारे वारे हंधि न पहुतो आहे। मसूआ जेके लॻल घारे खे ॻोठाणनि पंहिंजी मतिलबु पाण किरेन घुराए जेको आहे हुनखे बंदि कनि पिया। उन मौक़े ते ॻोठाणे एहतजाज कयो आहे जंहिं ॻोठाणनि में मोहम्मद अली गॾाणी, काइमदीन गॾाणी, हयात गॾाणी, वलीम गॾाणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे हुन घारे जो ज़िम्मेवार जेको आहे नायल जेको आहे आपाशी अमले खे करार ॾिनो आहे। हुननि बस वारनि खां मुतालबो इहो कयो त हिन अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे जीअं ॿीहर जो अहिड़ो वाक़ियो पेश न अचे। जी गुलाम नबी, तव्हांजी महिरबानी।